ख़बर शामिल कंदासीं। नवाबशाह मां ब्यूरो चीफ तालिब हुसैन रिंद जी रिपोर्ट मुताबिक़ गुज़िरियल ॾींहुं सन में पुलिस ऐं रेंजर्स पारां चढ़ाई करे क़ौमी कारकुननि खे गिरफ़्तार करे गुम करण ऐं फायरिंग करे ज़ख़्मी करण वारे वाक़े ख़िलाफ़ जसकम जसाफ़ SUP GA सिंध तहरीक ऐं GA सिंध महाज़ पारां अली रज़ा ख़ासकली, काशिफ़ लाखो, मुजीब माछी, शबीर जमाली, एडवोकेट सचल, मुजीब माछी, ज़ुल्फ़कार जोखियो ऐं ॿियनि अॻवाननि नवाबशाह प्रेस क्लब पारां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त गुज़िरियल ॾींहुं सन में साईं जी GM सैयद जी सालगिरह ते पुलिस ऐं रेंजर्स पारां चढ़ाई करे क़ौमी कारकुननि खे गिरफ़्तार करे गुम करण ऐं फायरिंग करे ज़ख़्मी करण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हिन चयो त असां अदम तशद्दुद जा पैरोकार आहियूं, जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी असांखे तशद्दुद वारे वाट ते हलण लाइ मजबूर करे थी। हिन चयो त रियासत सैयद जो फ़िक्र ॾिसी बौखलाहट जो शिकार थी वई आहे। क़ौमी कारकुननि खे तलाशी वठण उन्हनि खे परेशान कयो वियो, जॾहिं त सैयद जे आशिक़नि सां रियासत जो अहिड़ो रवैयो नाक़ाबिले बर्दाश्त आहे। हिन चयो त रियासत नवाबशाह जे नौजवान एहसास भट्टी खे सन मां गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे, जॾहिं त असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हिननि मुतालबो कयो त गिरफ़्तार कारकुननि खे जल्द खां जल्द आज़ादु कयो वञे ऐं सन में चढ़ाई करे क़ौमी कारकुननि खे ज़ख़्मी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, न त ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो।